दवाउनि मथां वफ़ाक़ी सरकार पारां लॻायल विदहोल्डिंग टैक्स लागू करण ख़िलाफ़ मेडिकल स्टोर एसोसिएशन पारां प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। मेडिकल स्टोर एसोसिएशन के अॻवाननि तरफ़ां पूरे शहर जा मेडिकल स्टोर मुकम्मल तौर ते बंद कराए शहर के मुख़्तलिफ़ रोड रस्तनि खां थींदे प्रेस क्लब ताईं रैली कढी ऐं सरकार मथां छिती नारेबाज़ी कई। उन मौके ते स्टोर एसोसिएशन के अॻवाननि मुखी तुलसीदास, विक्रम बजाज, नरेश कुमार ऐं ॿियनि जो संदन चवण हो विदहोल्डिंग टैक्स जे लागू थियण सां खेनि दवाऊं महांगियूं थींदियूं ऐं दवाऊं महांगियूं थियण सां खेसि आम माण्हू मुतासिर थिए थो। 1% टैक्स असांखे लागू कई वई आहे, इहा असांखे नामंज़ूर आहे। इहो सिर्फ़ु मीरपुर में एहतजाज न आहे, पूरे पाकिस्तान जो एहतजाज आहे। 1% टैक्स मड़े असां नाजाइज़ी कई वई आहे। महिरबानी करे इहो 1% टैक्स ख़तमु कयो वञे जीअं अवाम ते वधीक लोड न पवे। मूंखे इहो आहे जेको इहो 1% विथहोल्डिंग टैक्स जेका लॻाई वई आहे, मड़ी वई आहे, असांखे ज़बरदस्ती मड़ी वई आहे। इन जो जेको लोड आहे सॼी अवाम ते पवंदो, असां ते पवंदो पर सॼी अवाम ते पवंदो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां उनखे कीअं कवर कंदासीं। ज़ाहिर आहे उन्हनि खां इहे शयूं वरी वापसि असांखे कमु करणी पवंदी रिकवर। इन करे असां अपील कयूं था हुकूमत खे इन जेको टैक्स आहे इहो वापसि। पाकिस्तान ते जेको आहे एहतजाज कयो आहे, जेको गवर्नमेंट 1% सेल टैक्स लॻाई असां ते न, उहा असांखे घरों भरणी थी पए। इहो वञी लोड आख़िर पवंदो पियो आवाम ते। दवाऊं अॻु में ई काफ़ी महांगियूं आहिनि। असांखे इन करे इहो 1% टैक्स जेको आहे मंज़ूर कयो वञे। असां गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं इहो 1% टैक्स वापसि वठो वञे। हुननि चयो त वफ़ाक़ सरकार ज़बरदस्ती 1% टैक्स लॻाए ज़्यादती कई आहे। संदन मुतालबो कयो त दवाउनि मथां लॻायल टैक्स खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।